इश्क रवां नहर है और हम है दोस्तों, उस बेवफा का शहर है और हम है दोस्तों। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊँ आया वहाँ जो जातल सुञातल करीम बलोच। दोस्तों, मुझे एक दोस्त मोहम्मद यासीन शर पंहिंजो यूट्यूब चैनल खोलियो आहे। यकीनन उन में अव्हां खे काफ़ी एंटरटेनमेंट मिलंदी। फिल्म्स, सिंधी ड्रामास, घणो कुझु। ऐं मां चाहींदुसि त तव्हां उनखे लाइक कयो, शेयर कयो, फॉलो कयो ऐं सब्सक्राइब कयो, जीअं हुनजो मवाद तव्हांजे दोस्तनि ताईं पहुची सघे। इन में खोड़ सारा सिंधी अदाकार, अव्हां खे उन्हनि जा इंटरव्यूज़, घणो कुझु नज़र ईंदो ऐं इहा अव्हां जी महिरबानी थींदी। थैंक्स, महिरबानी।